नौशर फिरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। मोरो शहर के रिक्शा यूनियन अगवान शहर में गैर कानूनी हड़ताल कराई है। जेके रिक्शा वारा हिननि जो चवण नथा मञनि पंहिंजे बचड़नि जी रोज़ी करे रहिया आहिनि। उन्हनि रिक्शा में लेडीज़ सवार पिण हुई। उन्हनि रिक्शाउनि खे संदन गुंडा लाठड़िया ज़ोरी बिहारे लेडीज़ जी तज़लील कंदे दरका दमान ऐं हिरासा करे औरतुनि खे पिण रिक्शाउनि मां ज़ोरी लाथो वञे पियो। जेका औरतुनि जी तज़लील ऐं बेवाजिबी ऐं गैर कानूनी अमल पिण आहे, मगर औरतुनि सां अहिड़ी ज़्यादती ऐं बदसलूकी करण जे बावजूदि मोरो इंतज़ामिया तोड़े पुलिस इन जे ॾाढाईअ ख़िलाफ़ को बि रिक्शाउनि वारनि लाठड़ियुनि संदन अॻुवाणनि ख़िलाफ़ के बि क़दम खणी गिरफ़्तारी नाहे कई वई, जेका ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। तंहिं करे DC नौशर फिरोज़ समेत मोहम्मद अरसलान सलीम, AC मोरो मुस्तकीम कुरैशी, म्यूनसिपल कमेटी चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, SSP नौशर फिरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो ऐं SHO मोरो अली अकबर खोखर, SHO दरस इम्तियाज़ अली खुहावड़ खे घुर्जे त हंगामी बुनियादुनि ते रिक्शाउनि वारनि लाठड़ियुनि ऐं संदन बठ भराई कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त क़दम खणी इन जी ज़्यादती ऐं औरतुनि सां कयल बदसलूकी ऐं हिरासा करण ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ टोले खे गिरफ़्तार करे कानून खे मान ॾिनो वञे ऐं शहरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे।